नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे हाला खां ख़बर ॾींदा हलूं त म्यूनसिपल कमेटी हाला जो आईंदा चेयरमैन बि मखदूम उमर हैदर ई हूंदो। हाला म्यूनसिपल कमेटी समेत सईदाबाद, हाला पुराणा, बिटशा टाउन कमेटी जा चेयरमैन पिणु मुस्लिम लीग, फंक्शन लीग ऐं GDA जा हूंदा। हाला सईदाबाद समेत मटियारी तालुक़े खे करप्शन खां पाक कयो वेंदो। मुखालिफ़ हमेशा अवाम जे फलाह बहबूद ऐं इलाइक़े जे तरक़ियाती कमनि लाइ मिलंदड़ फंडनि जा मिलंदड़ करोड़े रुपया पंहिंजे ज़ाती अकाउंट्स में मुंतक़िल कंदे हिते जी अवाम खे सवाइ खोखलनि नारनि ऐं दिलासनि जे कुझु बि नाहे ॾिनो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मुस्लिम लीग, फंक्शन लीग जे अॻुवाण मखदूम मोहसिन ऐं मखदूम शहज़ाद अहमद इसहाक़ सां संदुसि घरवारी मौलवी मोहम्मद अयूब सां संदुसि भेण गुलाम रसूल सां संदुसि भाॼाई जी वफ़ात ते साणस हथ फातह करण बाद उते मौजूद सोदड़ा बिरादरी जे माण्हू, जंहिंमें काउंसलर मोहम्मद उर्स सोदरो, सरदार मोहम्मद रहीम सोदरो, मोहम्मद बचल सोदरो, मिसरी मंजू मियार ऐं मोहम्मद अशरफ ऐं मक़ामी साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हिन चयो त ईंदड़ इलेक्शन में मुखालिफ़ लाइ मैदान हरगिज़ ख़ाली न छॾियो वेंदो। म्यूनसिपल टाउन यूनियन काउंसलर जे GDA पारां पंहिंजा उम्मीदवार बीहारिया वेंदा। हुन खां अॻु हदबंदियुनि ते एतिराज़ दाख़िल करायो वेंदो। हिन चयो त मुखालिफ़िन खे साल 2018 जी इलेक्शन में ईंदड़ नतीजनि मां सबक़ हासिल करणु घुर्जे, जंहिंमें हाला पुराणा, सईदाबाद, बिटशा समेत मटियारी शहर जे अवाम सां साणस नफ़रत जो इज़हार कंदे खेनि शिकस्त ॾींदे GDA जे उम्मीदवार खे पंहिंजा क़ीमती वोट ॾींदे खेनि कामयाबु करायो वेंदो। मखदूम मोहसिन हुसैन शाह चयो त आसिफ ज़रदारी जी गिरफ़्तारी थींदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा केतिरा अॻुवाण पाण खे बचाइण लाइ मुल्क मां फ़रार ऐं इख़्तियारी कंदा, जॾहिं त कुझु अॻुवाण पीर साईं पागारे जे पेरे पवंदा ऐं पाण खे बचाइण लाइ मिंथू मेड़ कंदा ऐं GDA में शमूलियत कंदा। हिन चयो त ईंदड़ इलेक्शन बाद हितां जो अवाम पंहिंजो क़ीमती वोट ज़रिए हितां जी अवाम दुश्मन नाम नोहाद अॻुवाणनि खे हमेशह लाइ सियासत खां आउट कंदे GDA जे अॻुवाणनि खे कामयाबु कंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।